हाला हाई स्कूल 1 ऐं 2 जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां शमसुद्दीन मेमन। अॼु मूंखे कुझु शागिर्दनि ॿुधायो आहे त हाला हाई स्कूल में 1 ऐं 2 ॿिन्ही स्कूलनि जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे, तंहिं करे शागिर्द ॾाढा गर्मीअ में परेशान थियनि था। हाला हाई स्कूल 1 ऐं 2 जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां शमसुद्दीन मेमन। अॼु मूंखे कुझु शागिर्दनि ॿुधायो आहे त हाला हाई स्कूल में 1 ऐं 2 ॿिन्ही स्कूलनि जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे, तंहिं करे शागिर्द ॾाढा गर्मीअ में परेशान थियनि था। हाला हाई स्कूल 1 ऐं 2 जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे। अस्सलाम वालेकुम, आउं आहियां शमसुद्दीन मेमन। अॼु मूंखे कुझु शागिर्दनि ॿुधायो आहे त हाला हाई स्कूल में 1 ऐं 2 ॿिन्ही स्कूलनि जी 2 हफ़्तनि खां बिजली बंदि आहे, तंहिं करे शागिर्द